देबल सिंध जे उन्हनि क़दीम ऐं अहम माॻनि मां हिकु आहे जंहिंखे तारीख़ में न सिर्फ़ु वापारी मर्कज़ तौरु यादि कयो वञे थो पर उनखे इस्लाम जे सिंध में दाख़िल थियण जो दरवाज़ो पिणु चयो वञे थो। अॼु बि देबल जो नालो ॿुधण सां मोहम्मद बिन कासिम, राजा ॾाहिर ऐं सिंध जे फतेह जूं कहाणियूं ज़हन में ताज़ा थी वञनि थियूं। पर अफ़सोस इहो आहे त असल देबल जो माॻ अञा ताईं मुकमल तौरु दरियाफ़्त न थी सघियो आहे। देबल या देबुल इहो लफ़्ज़ देववाला मां निकितल आहे जंहिंजो मतिलबु आहे देवता जो मंदिरु। हिन शहर खे क़दीम ज़माने में हिंदूमत ऐं वापारु ॿिन्ही जो मर्कज़ सम्झियो वेंदो हो। क़दीम अरब सियाहन ऐं मूर्खनि जहिड़ोक बिलाज़री अल मुक़द्दसी ऐं इब्न हौकल जे लिखड़ियुनि में देबल खे सिंध जे सभ खां वॾे बंदरगाह तौरु बयानु कयो वियो आहे जितां हिंद, चीन, अरब ऐं फारस ताईं वापारु थींदो हो। देबल जो सही मक़ाम अॼु ताईं मुहक़क़ीन में बहस जो मौज़ू रहियो आहे। किन माहिरनि मुताबिक़ इहो मौजूदा बंभोर जे वेझो वाक़िए हो, जॾहिं त किन जी राय आहे त इहो गगर नदी या केटी बंदर जे आसपास हो। वक़्त जे वहिकरे दरिया जे रुख बदिलजण ऐं सामूंडी चढ़ाड़ सबबि इहो शहर मिटी ऐं पाणी हेठि दफ़न थी वियो। देबल जे बंदरगाह वसीले न रुॻो वापारु पर सक़ाफ़तनि जी ॾे वठि बि थींदी हुई। अरब वापारी, चीन जा जहाज़, फारस जा सौदागर हिते ईंदा हुआ, जिन जे करे देबल सिंध जे सभ खां दौलतमंद ऐं सक़ाफ़ती मर्कज़नि मां हिकु बणिजी वियो हो। देबल रुॻो वापारी मर्कज़ न हो बल्कि हिन में मंदर, दरसगाहूं ऐं सक़ाफ़ती जॻहूं बि मौजूदु हुयूं। हिंदू मत ऐं जैन मत ॿिन्ही जे पोइ लॻनि लाइ इहा मुक़दस जॻह हुई। खोटाई दौरान मिलंदड़ मूर्तियूं, मिटी जा थांव ऐं ईंटूं ॿुधाइनि थियूं त ही माॻ केतिरो इल्मी ऐं फ़नी लिहाज़ खां तरक़ी याफ़्ता हो। इस्लाम जे अचण खां पोइ बि देबल कुझु सदियूं वापारी बंदरगाह तौरु कमु कंदो रहियो, पर अफ़सोस वक़्त सां गॾु सिंधु दरिया जो वहिकरो बदिलजी वियो ऐं देबल जे बंदरगाह ते मिटी ऐं पाणी जा तह चढ़ी विया, जहाज़ अचण वञण बंदि थी विया ऐं शहर आहिस्ते आहिस्ते विसरी वियो। मुहक़क़ीन जो ख़्यालु आहे त मौजूदा बंभोर जा आसार असल देबल जी बाक़ियात आहिनि। अञा ताईं मुकमल खोटाई न थियण करे देबल जा केतिरा ई राज़ मिटी हेठि लिकल आहिनि। देबल सिंध जे उन अज़ीम माज़ी जो अहम बाब आहे जेको अॼु मिटी हेठि सुतल आहे। जेकॾहिं जदीद तरीक़े सां खोटाई कई वई त देबल जा दफ़न थियल राज़ सिंध जी असल तारीख़ खे ॿीहर दुनिया आॾो पेश कंदा। देबल सिंध जो फ़ख़्र ऐं इस्लाम जी तारीख़ जो अहम दरवाज़ो आहे जेको अॼु बि सिंध जे किनारनि ते ख़ामोशी सां वक़्त जे इंतज़ार में आहे।